ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। आम चिड़ियुनि में मुबैना धांधले ख़िलाफ़ GTA जो जामशोरे भरिसां मोटरवे ते धरणो। अॻवाननि ऐं कारकुननि जी आमद जारी। हुरजमाई जा मुख़्तलिफ़ शहरनि खां निकितल प्यादल काफ़िला बि धरणे वारे हंधि पहुचण लॻा। फंक्शनल लीग जो सरबराह पीर पगारो GTA जे धरणे में शिरकत लाइ जामशोरो रवानो थी वियो। पीर पगारो ऐं GTA जा ॿिया अॻवान धरणे खे ख़िताब कंदा। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़े ॿीहर दोहराईंदा हलूं। आम चूंडुनि में मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ GTA जो जामशोरो भरिसां मोटरवे ते धरणो। अॻवाननि ऐं कारकुननि जी आमद जारी। हुरजमाई जा मुख़्तलिफ़ शहरनि खां निकितल प्यादल काफ़िला बि धरणे वारे हंधि पहुचण लॻा। फंक्शनल लीग जो सरबराह पीर पगारो GTA जे धरणे में शिरकत लाइ जामशोरो रवानो थी वियो। पीर पगारो ऐं GTA जा ॿिया अॻवान धरणे खे ख़िताब कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।